अमरीका इसराइल पारां ईरान मथां हमला बंदि न थिया। अमरीका जे दिफ़ा वारे वज़ीर पेट हेग्स्ट पारां गुज़िरियल ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ईरान खे ख़बरदार कयो वियो त अमरीका तरफ़ां ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई अञा शुरू नाहे कई वई। ईरान मथां अमरीका ऐं इसराइल पारां 2 हफ़्तनि खां हमला जारी आहिनि। अमरीकी दिफ़ा वारे वज़ीर दावा कई आहे त ईरान मथां मुसलसल हमलनि सबबि इलाक़ाई ताक़त कमज़ोर थी चुकी आहे। पेंटागोन मूजिबि 50,000 खां वधीक फ़ौजी ऑपरेशन में हिसो वठण लाइ तयारु आहिनि। अमरीका ऐं इसराइल जे हवाई फ़ौज जा मजमूई फ़ौजी वसीला ईरान खां वधीक आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जी हवाई फ़ौज खे मिलायूं त दुनिया जी ताक़तवर हवाई फ़ौज उभरी साम्हूं ईंदी। अगरि ईरान समुंड ज़रिए तेल जी एक्सपोर्ट मुअतल कई त अमरीका तरफ़ां भरपूर हमला कया वेंदा। 10 ॾींहंनि में ईरान जे 50 खां वधीक बहरी जहाज़नि खे निशानो बणायो वियो आहे। ॿिए पासे ट्रंप मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ईरान सां ॻाल्हियुनि जी ज़रूरत नाहे। नओं सुप्रीम लीडर मुज्तबा अली खामनाई अमन सां न विहंदो, जॾहिं त ईरान पारां अली लारिजानी चयो आहे त ईरानी अवाम ट्रंप जी छलनि धमकियुनि सां न डिॼंदी। समूरी सूरत हाल ते उत्तर कोरिया जे सदर किम जोंग चयो आहे त अमरीका ऐं इसराइल पारां ईरान मथां हमला शर्मनाक ऐं गैर क़ानूनी आहिनि। अमरीका ऐं इसराइल जो इहो अमल क़ौमी सलामती जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। दुनिया गैंगस्टर तर्ज़ ते हली रही आहे ऐं इन हालात में उहे मुल्क हली सघनि था जंहिं वटि ताक़त जा ज़ख़ीरा मौजूदु हुजनि। छा किम जोंग जे इन बयान खां पोइ अमरीका ऐं इसराइल तरफ़ां रद्द अमल साम्हूं ईंदो या वरी सिर्फ़ ही बयान ॻाल्हियुनि ताईं महदूद रहंदा?